खैबर पख्तूनख्वा में चूंडुनि बाबति पाणम राठौर नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयो पिया। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अहम ख़बर का आगाह कयूं त सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडुनि बाबति पाणम राठौर नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई पई वञे। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडुनि बाबति पाणम राठौर नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया। सुप्रीम कोर्ट 90 ॾींहनि अंदरि इलेक्शन कराइण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, 90 ॾींहनि अंदरि पंजाब ऐं केपीके में इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट। ही 5 रुकनी बेंच मां जेको सो 3 जजनि जे अक्सरियत सां फ़ैसिलो आयो आहे। 2 जजनि जस्टिस जमाल खान मंदूखेल ऐं जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो आहे, जॾहिं त चीफ जस्टिस ऐं जस्टिस मुनीब अख्तर जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी अक्सरियत सां ही फ़ैसिलो आयो आहे। उन ई फ़ैसिले मुताबिक़ 90 ॾींहनि अंदरि जेको सो चूंडूं कराइणियूं आहिनि ऐं अदालत चयो आहे त आइन में आम चूंडुनि जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे ऐं 90 ॾींहनि खां अंदरि जेको सो सूबनि में 90 ॾींहनि अंदरि ई जेको सो चूंडूं थियणु घुरिजनि। पंजाब ऐं केपीके जे हवाले सां ही फ़ैसिलो आहे ऐं चीफ जस्टिस चवणु आहे त जेके दरख़्वास्तूं हुयूं उन्हनि दरख़्वास्तुदारनि खे रिलीफ ॾिनो पियो वञे। 3 जजनि जी अक्सरियत सां ही फ़ैसिलो आयो आहे, जंहिं मुताबिक़ सूबनि में बि जेके से उहे चूंडूं 90 ॾींहनि अंदरि थियणियूं आहिनि। ऐं जॾहिं त जेको पार्ट अञा रहियल आहे त चूंडुनि जी जेको सो तारीख़ खे ॾिनो, उहो हिन फ़ैसिले जो अञा हिसो रहियल आहे। हेसि ताईं जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त इलेक्शन जेको सो उहो सूबनि में कराइण जे लाइ 90 ॾींहनि जो वक़्तु आइन ॾिनो आहे ऐं उन आइन तहत रही जेको सो उहो फ़ैसिलो करणो आहे। वरी मां ॿुधाईंदो हलां त हिन 5 रुकनी बेंच हुई, जंहिं बेंच में जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल खान मंदूखेल हिन फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो आहे, पंहिंजा अलॻि जेके से नोट लिखिया आहिनि। ऐं हिन वक़्तु चीफ जस्टिस जेको ऑपरेशनल पार्ट आहे उहो पढ़ी रहियो आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त 90 ॾींहनि अंदरि जेको सो चूंडूं थींदियूं, छाकाणि जो इहो वक़्तु जेको सो तय आइन कयो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंभर।